अस्सलाम वालेकुम दोस्तों, बेहतरीन अपडेट तकरार ड्रामे जी तव्हांखे ॾींदा हलूं। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा वाक़ई शेर अली ऐं सिजावल ख़ान हिक ॿिए ते मतिलबु हथु खणंदा? छा अचण वारी क़िस्त में जेको आहे शेर अली सिजावल खे ॿ टे ठौंशा वाहे करदो? छा नेक्स्ट एपिसोड जेका हाणे ईंदी तकरार ड्रामे जी, इन में मूसा ऐं जेको आहे मीर इहे पुलिस जे हथां पकड़िया वेंदा या न? बिल्कुलु दोस्तों, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, या थी सघे त शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हाणे जे क़िस्त अचण वारी आहे गुलण। तव्हां ॾिठो पंहिंजी कांच भरे वेही रहियो सजावल ख़ान जी मार खां, लेकिन सजावल ख़ान ज़मीन ते लठियूं हणे पियो। इहो बि जेको आहे हिकिड़ो वरी दाबो करे पियो। बहरहाल पोइ बि हू पकिड़े खणी वेंदो। तव्हां ॾिठो हाणे सिधो शेर अली वटि, शेर अली जे साम्हूं जॾहिं हू पेश कंदो ऐं इहो गुलण उते बकंदो, सिधी ॻाल्हि ॿुधाईंदो, ऐं पोइ शेर अली ऐं सिजावल हिक ॿिए खे धमकियूं ॾींदा ऐं उतां गुलण मोटी वेंदो। सिजावल जेको हलियो वेंदो ऐं गुलण खे छॾे ॾींदा। पोइ वरी गुलण खे शेर अली जा माण्हू पकिड़े ईंदा, उहे वरी सटको कुटको ॾींदा, इहा ॻाल्हि कंदा तूं कीअं इहा गवाही ॾिनी? शेर अली जे साम्हूं गुलण चवंदो मूं भउ मां इहा गवाही ॾिनी, मूंखे सिजावल ख़ान मार ॾिनी, कुटको ॾिनो, तॾहिं मूं इहा गवाही ॾिनी। यानी उहो ॿिन्ही खे पाण में विढ़ाईंदो गुलण नवाब ख़ान जे चवण ते। ऐं नवाब ख़ान जेको आहे मूसा मीर जे लाइ जेल ठाहे तयारु करे छॾियो आहे। हाणे पुलिस इन्हनि जे पोयां बाहि ॿारींदी रहंदी जेको माण्हू मोआ। ऐं नवाब ख़ान जो हथु वरी जेको आहे दोस्तो हाणे भावल जे मथां बि अची चुको आहे। भावल बि नवाब ख़ान जूं ॻाल्हियूं मञींदो, पंहिंजो मतिलबु मुंहिंजे पुट जो क़त्लु थियो, नुंहुं जो क़त्लु थियो, उहा ॻाल्हि विसरी वेंदी। उन खां हू नफ़रत में मूसा मीर जी नफ़रत में नवाब ख़ान सां मिली वेंदो।